ओम शांति। अदेरी मुंहिंजी तारीख़ 27/11/2025। सभु मिठा मिठा बाप दादा चवनि था मीठे मीठे ॿार बाबा जो पढ़ाईंदा आहिनि उनखे अच्छी रीति पढ़ो त 21 जनमनि जे लाइ सोर्स ऑफ इनकम थी वेंदी। बाबा जो पढ़ाईंदा आहिनि उनखे सुठी रीति पढ़ो त 21 जनमनि जे लाइ सोर्स ऑफ इनकम थी वेंदी, सदा सुखी ठही वेंदा। प्रश्न आहे तव्हां ॿारनि जी अतींद्र सुख जो गायन छो आहे? उत्तर आहे श्री तव्हां ॿार ई हिन समय बाप खे ॼाणंदा आहियो। तव्हां ही बाप द्वारा सृष्टि जे आदि मध्य अंत खे तव्हां ॼाणियो आहे। तव्हां हाणे संगम ते बेहद में बीठा आहियो। ॼाणंदा आहियो हाणे हिन खारी चैनल सां अमृत जे मिठे चैनल में वञूं था। असांखे स्वयं भगवान पढ़ाइनि था। अहिड़ी ख़ुशी ब्राह्मणनि खे ई रहंदी आहे, इन करे सदा अतींद्र सुख तव्हांजो ई गाईंदा। ओम शांति। रूहानी बेहद जो बाप रूहानी बेहद जे ॿारनि प्रति सम्झाइनि था, याने पंहिंजी मत ॾियनि था। बाबा छा था ॾियनि? पंहिंजी मत ॾियनि था। सम्झाइण मतिलबु पंहिंजी मत ॾियनि था। ये तो ज़रूर समझदा आहियो कि असां जीव आत्माएं आहियूं, परंतु निश्चय त पंहिंजे खे आत्मा करणो जो। ये तो ॼाणंदा आहियो कि असां जीव आत्माएं आहियूं, परंतु निश्चय छा करणो आहे कि मां आत्मा आहियां। ये कोई असां नए स्कूल न पढ़ंदा आहियूं। हर 5000 वर्ष पोइ बाबा ईंदा आहिनि पढ़ाइण। बाबा पुछंदा आहिनि अॻियां कॾहिं पढ़णु आया आहियो? त सभु चईंदा आहिनि असां हर 5000 वर्ष पोइ पुरुषोत्तम संगम युगी बाबा वटि ईंदा आहियूं। इहे त यादि हूंदो आहे न कि इहे बि भुलिजी वेंदा आहियो। स्टूडेंट खे स्कूल त ज़रूरु यादि ईंदो न। एम ऑब्जेक्ट त हिकु ई आहे। जो बि मनुष्य ठाहींदा आहिनि, जो बि ॿार ठाहींदा आहिनि, पोइ 2 ॾींहंनि जो ॿार हुजे या पुराणो हुजे, परंतु सभिनि जी एम ऑब्जेक्ट त हिकु ई आहे न। कोई बि घाटो न थी सघंदो आहे। पढ़ाई में इनकम आहे, इहे बि ग्रंथ वेही पढ़ी करे ॿुधाईंदा आहिनि त कमाई थींदी आहे। झटि शरीर निर्वाह निकिरी ईंदो। साधु ठहियो, हिक ॿिए खे शास्त्र वेही ॿुधायो, इनकम थी वई। हाणे ये सोर्स ऑफ इनकम आहे। हर हिकु ॻाल्हि में इनकम खपे। पैसा बि आहिनि, किथे बि घुमी फिरी अचो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाबा असांखे सुठी पढ़ाई पढ़ाईंदा आहिनि जंहिंसां 21 जनमनि जी इनकम मिलंदी आहे। इहा इनकम अहिड़ी आहे जो असां सदा सुखी ठही वेंदा आहियूं, कॾहिं बीमार न थींदा आहियूं, सदा अमर थी वेंदा आहियूं। इहा इनकम अहिड़ी आहे कि असां सदा सुखी थी वेंदासीं, कॾहिं बीमार न थींदासीं, सदा अमर रहंदासीं। इहो निश्चय करणो हूंदो आहे। ईअं निश्चय रखण सां तव्हांखे उल्लास ईंदो, न त कोई न कोई ॻाल्हि में गुटको खाईंदा रहंदा। अंदरि में सिमरन करिणो आहे। असां बेहद जे बाप सां पढ़ूं था। भॻवान वाचे आहे न। इहे त गीता आहे, गीता जो युग बि आहे न। भल सिर्फ़ु भुलिजी विया आहिनि कि इहो 5जों युग आहे। इहो संगम ॾाढो नंढो आहे, वास्तव में चौथाई बि न आहे। परसेंटेज लॻाए सघंदा आहियो। सो बि अॻियां हली बाबा बतलाईंदा रहंदा। कुझु त बाबा जे बतलाइण जी बि नूंद आहे न। तव्हां हाणे आत्माउनि में पाठ बि नूंदल आहे, जो पाठ जी नूंदल आहे, जो रिपीट थींदी रहंदी आहे। तव्हां जो सिखंदा आहियो उहो बि रिपीटेशन आहे न। रिपीटेशन जे राज खे तव्हां ॿारनि खे रिपीटेशन जो राज बि तव्हां ॿारनि खे मालूम आहे। क़दम क़दम ते पाठ बदलंदो रहंदो आहे। क़दम क़दम ते पाठ बदलंदो रहंदो। हिकु सेकेंड न मिले ॿिए सां। जो मिसल टिक टिक हलंदी रहंदी आहे। टिक थी सेकेंड पास थियो। हाणे तव्हां बेहद में बीठा आहियो। ॿियो कोई बि मनुष्य मात्र बेहद में न आहे। कोई जी बि बेहद जी अथाह आदि मध्य अंत जी नॉलेज न आहे। हाणे तव्हांखे फ्यूचर जो बि मालूम आहे। असां नई दुनिया में वञूं था। इहे संगम युग आहे जंहिंखे क्रॉस करिणो आहे। खारी चैनल आहे न। इहे मिठे मिठे अमृत जी चैनल आहे। उहा आहे विषय जी। हाणे तव्हां विषय जे सागर सां खीर सागर में वेंदा आहियो।
इहा आहे बेहद जी ॻाल्हि। दुनिया में हिन ॻाल्हियुनि खे कुझु बि हिन ॻाल्हियुनि जो कुझु बि कंहिंखे पतो न आहे। नई ॻाल्हि आहे न, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो भॻवानु कंहिंखे चइबो आहे, उहो छा, उन्हनि जो छा पार्ट आहे, टॉपिक बि ॿुधाईंदा आहियो न। अचो त परमपिता परमात्मा जी बायोग्राफी तव्हांखे सम्झायूं। इहे त ॿार बाप जी बायोग्राफी ॿुधाईंदा आहिनि, कॉमन आहे। उहा त पोइ बापनि जो बाप आहे। तव्हां में बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहिनि। हाणे तव्हांखे यथार्थ रीति बाप जो परिचय ॾियणो आहे। हाणे तव्हांखे यथार्थ रीति बाप जो परिचय ॾियणो आहे। बाबा चवंदा आहिनि की बाबा त बापनि जो बाप आहे। तव्हांखे बि बाबा ॾिनो आहे, तॾहिं त तव्हां सम्झाईंदा आहियो न। ॿिया कोई बेहद जे बाप खे ॼाणे न सघनि। तव्हां बि संगम ते ई ॼाणंदा आहियो। मनुष्य मात्र देवता व शूद्र हुजनि। मनुष्य मात्र देवता आहिनि या शूद्र आहिनि, पुण्य आत्मा आहिनि, पाप आत्मा आहिनि, कोई बि न ॼाणंदा आहिनि। सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण जो संगम युग ते आहियो, तव्हां ई ॼाणे सघंदा आहियो। तव्हां ॿारनि खे केतिरी ख़ुशी थियणी खपे। तॾहिं त गायन बि आहे न, अतीन्द्रिय सुख पुछणो हुजे त गोप गोपियुनि खां पुछो। बाबा बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, सुप्रीम अक्षर त ज़रूरु विझणो आहे। कॾहिं कॾहिं ॿार भुलिजी वेंदा आहिनि। इहे सभु ॻाल्हियूं बुद्धि में, ॿारनि जी बुद्धि में रहणी खपनि। शिव बाबा जी महिमा में इहे अक्षर ज़रूरु विझणो आहे। सवाइ तव्हांजे ॿियो कोई त ॼाणंदो ई न आहे न। तव्हां सम्झाए सघंदा आहियो, गुया तव्हांजी विजय आहे। तव्हां ॼाणंदा आहियो बेहद जो बाप सर्व जो शिक्षक, सर्व जो सदगति दाता आहे। बेहद जो सुख, बेहद जो ज्ञान ॾियण वारो आहे न। पोइ बि ईअं बाप खे भुलिजी वेंदा आहिनि। माया केतिरी समर्थ आहे। ईश्वर जो समर्थ, ईश्वर खे समर्थ चवंदा आहिनि, परंतु माया बि कम न आहे। तव्हां ॿार हाणे एक्यूरेट ॼाणंदा आहियो। इन्हनि जो त नाम ई आहे रावण। राम राज्य, रावण राज्य, हिन ते बि एक्यूरेट सम्झाइणो आहे। राम राज्य आहे त ज़रूरु रावण राज्य बि आहे। सदैव राम राज्य हुजे त थी न सघे। राम राज्य श्री कृष्ण जो राज्य केरु स्थापना कंदा आहिनि। इहे बेहद जो बाप वेही सम्झाईंदा आहिनि। तव्हांखे भारत खंड जी ॾाढी महिमा करणी आहे। भारत सचखंड हुयो, केतिरी महिमा हुई। ठाहिण वारो बाबा ई आहे। तव्हांजो बाप सां गॾु केतिरो लव आहे। एम ऑब्जेक्ट बुद्धि में आहे। इहे ॼाणंदा असां स्टूडेंट्स खे पंहिंजी पढ़ाई जो नशो हुजिणो खपे। कैरेक्टर्स जो बि ख़्यालु हुजिणो खपे। विवेक चवंदो आहे जबकि गॉडली पढ़ाई आहे त उन में हिकु ॾींहुं बि मिस न करो। ऐं टीचर जे अचण खां पोइ लेट बि न पहुचणो आहे। टीचर खां पोइ अचणु इहे बि इंसल्ट आहे। स्कूल में बि पिछाड़ी में ईंदा आहिनि त हुननि खे टीचर ॿाहिरि खड़ो करे ॾींदी आहे। बाबा पंहिंजे नंढिपण जो मिसाल बि ॿुधाईंदा आहिनि। असांजो टीचर ॾाढो सख़्तु हुयो, अंदरि अचण बि न ॾींदो हुयो। हिते त ॾाढा आहिनि जो देरी सां ईंदा आहिनि। सर्विस करण वारा सपूत ॿार ज़रूरु बाप खे प्यारा लॻंदा। हाणे तव्हां सम्झंदा आहियो आदि सनातन देवी देवता धर्म त इहो आहे न। इन जो धर्म कॾहिं स्थापना थियो, जरा बि कंहिंजी बुद्धि में न आहे। तव्हांजी बुद्धि में बि घड़ी घड़ी खिसकी वेंदो आहे। तव्हां हाणे देवी देवता ठहिण जे लाइ पुरुषार्थ था करो। केरु थो पढ़ाए? ख़ुदि परमपिता परमात्मा। तव्हां सम्झायो असांजे ब्राह्मण कुल आहे, डिनाइस्टी न चईंदासीं। इहा आहे सर्वोत्तम ब्राह्मण कुल। बाबा बि सर्वोत्तम आहे। ऊच ते ऊच आहे त ज़रूरु हुननि जी आमदनी बि ऊची हूंदी। उन्हनि खे श्री श्री चईंदा आहियूं। तव्हांखे बि श्रेष्ठ ठाहींदा आहियूं। तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो असांखे श्रेष्ठ ठाहिण वारो केरु, ॿियो कुझु बि न सम्झंदा आहियो। तव्हां चईंदा असांजो बाप बि आहे, टीचर बि आहे, सतगुरु बि आहे, पढ़ाइनि था न। असां आत्मायूं आहियूं। असां आत्माउनि खे बाप स्मृति दिलाई आहे। तव्हां असांजी संतान आहियो। ब्रदरहुड आहे। बाप खे यादि बि कंदा आहिनि। सम्झंदा आहिनि उहा निराकार बाप आहे त ज़रूरु आत्मायूं बि निराकार ई हूंदियूं।
आत्मा ही हिकु शरीर छॾे ॿियो वठंदी आहिनि, पोइ पाठ वॼाईंदी आहिनि। मनुष्य पोइ आत्मा जे बदिले पंहिंजे खे शरीर सम्झनि। मां आत्मा आहियां इहे भुलिजी वेंदा आहिनि। मां कॾहिं भुलिजंदो न आहियां। बाबा शिव बाबा, तव्हां आत्मा जी सॼी सालिग्राम आहियो। मां आहियां परम पिता माना परमात्मा। उन्हनि जे मथां ॿियो कोई नाम ई न आहे। उन परमात्मा जो नाम शिव आहे। आयो तव्हां बि आत्मा, परंतु तव्हां सभु सालिग्राम आहियो। शिव जे मंदर में वेंदा आहिनि, हुते बि सालिग्राम ॾाढा रखंदा आहिनि। शिव जी पूजा कंदा आहिनि त सालिग्राम जी बि साथ में कंदा आहिनि। तॾहिं बाबा सम्झाईंदा आहिनि कि तव्हांजी आत्मा और शरीर ॿिन्हिनि जी पूजा थींदी आहे। असांजी त सिर्फ़ु आत्मा जी ई थींदी आहे, शरीर जी न। तव्हां केतिरा ऊच ठाहींदा आहियो। बाबा खे त ख़ुशी थींदी आहे। बाप ग़रीब हूंदा आहिनि, ॿार पढ़ी करे केतिरो चढ़ी वेंदा आहिनि, छा खां छा ठही वेंदा आहिनि। बाबा बि ॼाणंदा आहिनि तव्हां केतिरा ऊच हुयो, हाणे केतिरा ऑर्फन थी विया आहियो। बाबा खे ई न ॼाणंदा आहियो। हाणे तव्हां ॿारनि जा बाप जा ठहिया आहियो त सॼे विश्व जा मालिक ठहींदा आहियो। बाबा चईंदा आहिनि, मूंखे चईंदा ई आहिनि हेवनली गॉड फादर। इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। हाणे स्वर्ग जी स्थापना थिए थी, हुते छा छा हूंदो आहे, इहे तव्हांजे सिवाइ तव्हांजे ॿियो कंहिंजी बुद्धि में ई न आहे। तव्हांजी बुद्धि में आहे असां विश्व जा मालिक हुयासीं, हाणे इहे ठहूं था। प्रजा बि ईअं चईंदी न कि असां विश्व जा मालिक आहियूं। इहे ॻाल्हियूं तव्हां ॿारनि जी बुद्धि में आहे त ख़ुशी रहणी खपे। इहे ॻाल्हियूं ॿुधी करे पोइ ॿियनि खे बि ॿुधाइणियूं। इन करे सेंटर व म्यूज़ियम खोलंदा रहंदा आहिनि। जो कल्प पहिरियों थियो हुयो उहो ई थींदो रहंदो आहे। म्यूज़ियम सेंटर्स आदि जे लाइ तव्हांखे ॾाढा ऑफर कंदा आहिनि, पोइ ॾाढा निकिरी ईंदा आहिनि। सभिनि जी हड्डियूं नरम थींदी वेंदियूं न। सॼी दुनिया जी हाणे तव्हां हड्डियूं नरम कंदा आहियो। तव्हांजो योग में ताक़त केतिरी ज़बरदस्त आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां में ताक़त ॾाढी आहे। भोजन त योग में रही करे ठाहियो खारायो त बुद्धि इन तरफ़ खिचंदी। भक्ति मार्ग में बि गुरूअनि जो जूठो बि खाईंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो भक्ति मार्ग जो विस्तार त ॾाढो ई आहे, उन्हनि जो वर्णन न करे सघंदा। इहे बीज उहा ॼाण, बीज जो वर्णन करे सघंदा आहियूं। बाक़ी कोई खे चओ पेड़ जा पत्ता गिणो त गिणे न सघंदा, अथाह पत्ता हूंदा आहिनि। बीज में त पतनि जी निशानी ॾेखारे में पवंदी आहे न, बीज में न ॾेखारे में पवंदी आहे। बीज में त पतनि जी निशानी ॾेखारे में न ॾींदी आहे। वंडर आहे हिननि खे बि कुदरत चईंदासीं। जीव जंतु केतिरा वंडरफुल आहिनि। उन्हनि जे अॻियां अनेक प्रकार जीव जंतु केतिरा वंडरफुल आहिनि। अनेक प्रकार जा कीड़ा आहिनि, कीअं पैदा थींदा आहिनि। ॾाढो वंडरफुल ड्रामो आहे। उनखे चइबो आहे नेचर। इहे बि ठहियल खेल आहे न। सत्य में छा छा ॾिसंदा, उहे बि नई चीजूं ई हूंदियूं। एवरीथिंग न्यू हूंदो। मोर जे लाइ बि बाबा सम्झाईंदा आहिनि। उन्हनि खे भारत जो नेशनल बर्ड चईंदा आहिनि। श्री कृष्ण जे मुकुट में मोर जा पंख ॾेखारींदा आहिनि। मोर ऐं डेल ख़ूबसूरत बि हूंदा आहिनि न। मोर ऐं डेल गर्भ बि आंसू सां थींदो आहे, इन करे नेशनल बर्ड चईंदा आहियूं। अहिड़ा ख़ूबसूरत पक्षी विलायत जी तरफ़ ॾिसंदा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत जो राज सम्झायो आहे, जो ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। चओ असां तव्हांखे परम पिता परमात्मा जी बायोग्राफी ॿुधाईंदा आहियूं। रचता त ज़रूरु उन्हनि जी रचता आहे त ज़रूरु उन्हनि जी रचना बि हूंदी न। हिस्ट्री, उन्हनि जी हिस्ट्री जोग्राफी असां ॼाणंदा आहियूं। उच ते उच ॿिए जे बाप जो छा पार्ट आहे, असां ॼाणंदा आहियूं। दुनिया त कुझु न ॼाणंदी आहे। इहा ॾाढी चीची दुनिया आहे। इन समय ख़ूबसूरती बि मुसीबत आहे। बच्चनि खे ॾिसी कीअं कीअं भॼाईंदा रहंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे हिन विकारी दुनिया सां नफ़रत थियणी खपे। इहा चीची दुनिया आहे, चीची शरीर आहे। असांखे त हाणे बाप खे यादि करे पंहिंजी आत्मा खे पवित्र ठाहिणो आहे न, ऐं सभिनि खे बि ठाराहिणो आहे। असां सतो प्रधान हुयासीं, सुखी हुयासीं। हाणे तमो प्रधान ठहिया आहियूं त दुखी आहियूं। पोइ सतो प्रधान ठहिणो ज़रूरु आहे। तव्हां चाहींदा आहियो असां पद खां पावन ठहूं।
भल ॻाईंदा आहिनि पतित पावन, परंतु नफ़रत कुझु बि न ईंदी आहे। तव्हां ॿार मतिलबु पतित पने सां माण्हुनि खे नफ़रत न ईंदी आहे। भल चईंदा आहिनि हिकु ॾींहुं ॻाईंदा आहिनि पतित पावन अचो, पोइ वञी करे पतित थींदा आहिनि। जॾहिं पतित पावन खे सॾु था करो त पतित छो था थियो? तव्हां ॿार सम्झंदा आहियो ये छीछी दुनिया आहे। नई दुनिया में असांखे शरीर बि गुल गुल मिलंदो। हाणे असां अमरपुरी जा मालिक ठहिया आहियूं। तव्हां ॿारनि खे सदैव हर्षित मुक्त रहणो आहे, ख़ुशि हर्षित मुक्त रहणो आहे। तव्हां ॾाढा स्वीट चिल्ड्रन आहियो। असां बाप 5000 वर्ष पोइ उन्ही ॿारनि सां अची करे मिलंदा आहिनि जंहिंसां कल्प पहिरियों मिलिया हुया। त ज़रूरु बाबा खे बि ख़ुशी थींदी न। अहिड़ा ॿार जो बाबा जी श्रेष्ठ मत ते हलंदा आहिनि, उन्हनि खे ॾिसी बाबा खे बि ख़ुशी थींदी आहे। असां वरी खां ॿारनि सां मिलंदा आहियूं, बाबा चईंदा आहिनि, है न। अच्छा मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। थाना जे लाइ मुख्य सार, असां गॉडली स्टूडेंट आहियूं, इन करे पढ़ाई जो ॾाढो नशो बि रहे ऐं पंहिंजे कैरेक्टर्स ते बि ध्यानु ॾियणो आहे। हिकु ॾींहुं बि पढ़ाई मिस न करणी आहे। देर सां क्लास में अची करे टीचर जी इंसल्ट न करणी आहे। देर सां क्लास में अची करे टीचर जी इंसल्ट न करणी आहे। ॿियो आहे हिन विकारी छीछी दुनिया सां नफ़रत रखणी आहे। बाबा जी यादि सां पंहिंजी आत्मा खे पवित्र सतो प्रधान ठाहियो। बाप जी यादि सां ठाहिण जो पुरुषार्थ करिणो आहे। सदैव ख़ुशि हर्षित रहणो आहे। बाबा चवनि था सदैव ख़ुशि ऐं हर्षित रहो। वरदाना होपलेस में भी होप पैदा करण वारा सच्चा परोपकारी संतुष्ट मणि ठहो। होपलेस में भी होप पैदा करो। बिना सोचो कि ये तो कुछ कम जो ही ना है। हर आत्मा से कोई ना कोई फ़ाइदो तो हर एक खे थींदो ही है। बाबा चवनि था त्रिकालदर्शी ठही हर आत्मा जी कमज़ोरी के परखते हुए उन जी कमज़ोरी के स्वयं में धारण करण व वर्णन करण जे बजाय कमज़ोरी रूपी काटे के कल्याणकारी स्वरूप सां समाप्त करे ॾियो। काटे खे फूल ठाहे छॾियो। स्वयं भी संतुष्ट मणि जे समान संतुष्ट रहणो आहे। सर्व खे भी संतुष्ट करणो। जंहिंजे प्रति सभु निराशा ॾेखारींदा आहिनि अहिड़े व्यक्ति व अहिड़ी स्थिति में सदा जे लाइ आशा जा दीपक जगाइणा आहिनि, है न। जंहिंजे प्रति सभु निराशा ॾेखारींदा आहिनि अहिड़ी आत्माउनि जे प्रति आशा जो दीप जगाइणो, अर्थात दिल शिकस्त खे शक्तिवान ठाहिणो। अहिड़े श्रेष्ठ कर्तव्य हलंदो रहे त परोपकारी संतुष्ट मणि जो वरदान मिली वेंदो। अहिड़ो कार्य हलंदो हले सर्व जे प्रति असां कंदा रहूं त असांखे परोपकारी ऐं संतुष्ट मणि जो वरदान मिली वेंदो। स्लोगन आहे परीक्षा जे समय प्रतिज्ञा यादि रहे त प्रत्यक्षता थी वेंदी। अव्यक्त इशारो आहे। सॼे ॾींहं में विच विच में 1 सेकेंड में मिले त बार बार ये विदेही ठहिण जो अभ्यास करो। 2-4 सेकेंड भी कढो। हिन सां ॾाढी मदद मिलंदी। न त सॼो ॾींहुं बुद्धि हलंदी रहंदी आहे त विदेही ठहिण में टाइम लॻी वेंदो आहे। ऐं अभ्यास हूंदो त जॾहिं चाहे उन समय विदेही थी वञो। छोजी अंत में सभु अचानक थियणो, अंत में सभु अचानक थियणो। त अचानक जे पेपर में विदेहीपन जो अभ्यास आवश्यक आहे। अच्छा, ओम शांति। बाबा की यादि करो।